क्या तेरा शोर गवर्नर, गवर्नर गवर्नर, एक टके के 100 गवर्नर, गवर्नर गवर्नर। हा जॾहिं जिते देश जे दंड ते चोटणी जो चोटिजे, मूंखे मुंहिंजी क़ब्र मां खोटे निजो मुंहिंजो नालो लिखो। सभ खां पहिरियां अवामी राज तहरीक जे सरबराह साईं खलील अहमद शाह साहब ऐं उन जी पूरी टीम खे जस्तो ॾियां, सलाम पेश थो करियां। सिंध नेशनल पार्टी तरफ़ां जंहिं सिंध जे विरहाङे ते हिन तहसब गवर्नर खिलाफ़ अॼु धरने जो ऐलान कयो, उन खां पोइ भली केतिरनि बि पार्टियुनि कयो, असां बि कयो आहे। 19 अप्रैल ते सुपर हाईवे ब्लॉक करण जो ऐलान कयो आहे, पर ही क्रेडिट सॼो जेको आहे उहो अवामी राज तहरीक ऐं साईं खलील अहमद शाह साहब ते वञे थो। उन खां पोइ ऐं इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़बत थो करियां, जंहिं बि ही हुकुम जारी कयो आहे ऐं हेॾी पुलिस फोर्स अॼु खरी करे ऐं असांखे डिॼाइण जी कोशिशि कई आहे, मां उन्हनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त छा असीं मुल्क दुश्मन आहियूं, छा असीं रवती कचे या धाड़ेल आहियूं, असीं दहशतगर्द आहियूं। दहशतगर्द राज एजेंट उहे त तव्हांजे झोलीअ में वेठा आहिनि, उन्हनि खे त तव्हां पंहिंजो भाउ था सम्झो। ऐं तव्हांखे इहो वाज़ह करे थो ॿुधायां त 2015 में मुल्क दुश्मनीअ जी साइड सुपर हाईवे थाने ते मूं FIR कराई हुई। MQM जे 24 राब्ता कमेटी जे मेंबरनि अल्ताफ समेत, जंहिंमें बाबर गौरी खे मूं कराची एयरपोर्ट ते गिरफ़्तार करायो। ही जेको तहसब परस्त ऐं हिकु बेगैर क़िस्म जो गवर्नर हाउस में विहारियो वियो आहे, उहो रूपोश माण्हुनि खे, मुल्क दुश्मननि खे गवर्नर हाउस में विहारे ऐं उन्हनि सां प्लानिंगियूं करे चवे थो त सिंध जो विरहाङो कयूं, सिंध खे विरहायूं, सिंध तुंहिंजे पीउ जी जागीर आहे, सिंध जो तारीख़ी वतन आहे। ऐं तोखे इहो ॿुधाइण थो चाहियां त तूं केरु थींदो आहीं सिंध खे विरहण वारो। हिन दुनिया खे साढा 7,000 साल थियो आहे। सिंध जो वजूद 7,000 साल खां आहे। तुंहिंजे इस्लाम जो 1400 साल आहे ऐं तव्हां बेगैरतनि खे हिते आए 78 साल थिया आहिनि। तव्हां असांजी सिंध जो विरहाङो कंदा, तव्हां असांजी सिंध खे टुकड़ा कंदा, तव्हांजा टुकड़ा करे छॾींदासीं। माज़ी यादि रखो, उहे माण्हू मौजूद आहिनि 88 खे यादि रखो। तव्हांजे घरारा तव्हांजे बचनि खे चवंदा हुआ त सो जाओ फिलहाल आ रहा है। अॼु उहे माण्हू मौजूद आहिनि, तव्हांजूं निंडूं हराम कंदासीं। तव्हां महिमान नवाज़ी असांखे इहो सिलो ॾेई रहिया आहियो। तव्हां सिंधी माण्हुनि खे छा सम्झो आहे त तव्हांजूं प्लानिंगियूं नथा सम्झनि। ही गवर्नर हाउस में जेका मीटिंग थी, इहा तव्हांजे वस जी ॻाल्हि कोन्हे। असीं सम्झूं था त असां हिन मुल्क खे जनम ॾिनो आहे, हिन मुल्क जो बुनियादु सिंधी माण्हू रखियो आहे ऐं हिन मुल्क खे जिन ठाहियो उन माण्हू जे लाइ ही सासूं जेके आहिनि उहो वफ़ा पियो करे। तव्हां त हिकु ॾिहाड़ी वारा आहियो, तनख़्वाह ते आहियो, गवर्नर जी का हैसियत न आहे। मां सम्झां थो जेकॾहिं असांजे वस जी ॻाल्हि हुजे त हिन गवर्नर खे त असां गवर्नर खे भंगी बि न रखूं। ही भंगी जे लाइक़ु हूंदा आहे, गवर्नर त वॾी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे असीं सम्झूं था त ही सिंध जे ख़िलाफ़ वॾी हिकिड़ी गहरी साज़िश आहे ऐं सिंधी क़ौम खे गुज़ारिश कंदुसि त ही जेके तव्हांजा बाबा वॾेरा सरदार पीर मीर इहे असांजा दुश्मन आहिनि, इहे हिन हुकूमत में वेठा आहिनि। इहे असांखे सिंध खुशहाल करे न ॾींदा, असांखे रोज़गार, असांखे वसाइल वापसि न करे ॾींदा। सदाईं असांखे जीअं जा नारा हणाया विया आहिनि। 78 साल में जेको असां सां मुआइदो कयो वियो, 78 साल में असांखां छा न खसियो वियो आहे। असांजे समुंड ते कब्ज़ो, असांजे दरिया ते कब्ज़ो, असांजे तेल ते कब्ज़ो, असांजे कोयले ते कब्ज़ो, असांजे शहरनि ते कब्ज़ो, असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ो। छा कयो आहे जीअं वारनि? असांखे पाण खे सुजाॻ थियणो पवंदो, सिंधी क़ौम खे सुजाॻ थियणो पवंदो, सिंध सोसाइटी खे सुजाॻ थियणो पवंदो, हिन वकील भाइरनि खे सुजाॻ थियणो पवंदो, साहबी भाइरनि खे सुजाॻ थियणो पवंदो।
कंदो कंहिं पीर मीर मां उम्मीद नाहे रखणी कंहिं वॾे जागीरदार मां उम्मीद नाहे रखणी हू इक़्तिदार जा बुखिया आहिनि उन्हनि खे कुर्सी खपे कुर्सी ॾेई तव्हां शादी कयो हू गुलाम आहिनि हू दलाल आहिनि हिन वफ़ाक़ जा वाठा आहिनि उन्हनि खे जीअं वफ़ा कंदो उन्हनि खे जीअं छटप ॻाल्हि ईंदी हू चुप थींदा अहिड़ो इशू पियो हले हिकु नाम निहात बेनस्लो माण्हू डोनर हाउस में वेही सिंध जो विरहाङे जी ॻाल्हि थो करे मां इहो सवाल थो कयां सरदार वॾेरनि खां छा तव्हांजी माउ जो को विरहाङो करे ॿ टुकर करे तव्हां क़बूल कंदो त पोइ ही सिंधी माण्हू पंहिंजी माउ धरती सिंध धरतीअ जो विरहाङो कीअं क़बूल कंदा कीअं उनखे टुकड़ा करणु ॾींदा तव्हां को मज़बूती बयान न ॾिनो आहे असीं सम्झूं था तव्हां इक़्तिदार जा बुखिया आहियो भली इक़्तिदार वठो भली सम्मेलन में वेहो पर घटि में घटि नमक नाली कयो तव्हांखे इक़्तिदार में पहुचाइण वारा बि ही सिंधी माण्हू आहिनि तव्हां असांखे राह सम्झी चओ था त जेकॾहिं असीं ऐं सम्मेलन में वेठा आहियूं आवाज़ न उथारींदासीं त सिंधी माण्हू ख़ामोश थी विया छा तव्हां खलील शाह जो आवाज़ दॿाए सघो था छा तव्हां हिन धरणे में वेठल हिकु हिकु वकील भाउ जो हिकु हिकु सहाफ़ी जो हिकु हिकु अवामी राज्य तारीख़ जे वर्कर जो हिकु हिकु सिंध नेशनल पार्टी जे वर्कर जो तव्हां आवाज़ दॿाए सघो था हरगिज़ न इहो दौर कोन्हे को तव्हांजे गुलामी वारो दौर वियो हलो तव्हां असांजे वॾनि खे यरकमाल करे हारी बणाए गुलाम बणाईंदा हुआ पर ही नौजवान तव्हांखे हाणे सुञाणे विया आहिनि तव्हांखे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं ही नौजवान रोडनि ते आया आहिनि पंहिंजी धरती बचाईंदा पंहिंजा वसीला बचाईंदा पंहिंजी क़ौम बचाईंदा ऐं तव्हांखे मोटो जवाबु ॾींदा ऐं हिकु भेरो ॿीहर साईं खलील शाह ऐं उनजी पूरी टीम खे सिंध नेशनल पार्टी ऐं सिंध नेशनल पार्टी जे चेयरमैन मोहतरम अमीर बमरो साहब तरफ़ां सलाम पेश कयां थो असां हमेशह सिंध जे लाइ जंहिं बि हिकु क़दम अॻिते वधायो आहे उनजी हिमायत कई आहे बग़ैर पार्टी बग़ैर झंडे जे इलेक्शन में जॾहिं साईं हिसो वरितो त सिंध नेशनल पार्टी सभ खां पहिरियां हिमायत कई जॾहिं साईं हिन धाणे जो ऐलान कयो त मुंहिंजे महबूब क़ाइद अमेरिका में वेही करे हिमायत कई असां पाण हिमायत कई अॼु असां पहुता आहियूं ऐं हिन इंतिज़ाम खे ॿुधाइण थो चाहियां तव्हां में एतिरी गैरत आहे त वञो मां तव्हांखे नाला थो ॿुधायां 24 दहशतगर्दनि जा उन दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे ॾेखारियो उनजो मुदई मां पाण बीठो आहियां मुंहिंजो केस दाख़िल आहे उन दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो सिंधी माण्हू ते बकरी चोरी जो केस थो थिए त उनजे घरनि ते रेडूं करे फुल लुट कई थी वञे नियाणियूं गिरफ़्तार कयूं थी वञनि उन्हनि जा एमसी भाइर पीउ खे गिरफ़्तार कयो थो वञे पर ही दहशतगर्द डोनर हाउस में वेही सिंध जी सलामती लाइ वेठा साजिशूं कनि ऐं सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ वेठा पंहिंजो प्रोपेगेंडा कनि ही मुल्क दुश्मनी पिया कनि पोइ बि तव्हां ख़ामोश आहियो आहे हिकु एसपी में आहे हिकु डीआईजी में गैरत जो दाड़ो जेको गैरत जो मुज़ाहिरो करे धरती मां जी थञ मल्हाए कंहिं दहशतगर्द खे गिरफ़्तार करे हा ऐं वरी बि उन्हनि खे सलाम थो कयां जे जना एयरपोर्ट ते बाबर गोरी खे गिरफ़्तार करे मुंहिंजी FIR में वापसि मोकिले छॾियो 7 ॾींहं उहो कैद हुयो तव्हां में गैरत आहे त गिरफ़्तार कयो बाक़ी असांखे लठूं था ॾेखारियो असांखे मोबाइलूं था ॾेखारियो असां पहिरियां बि एहतजाज करे वेठा आहियूं असां पहिरियां बि CM हाउस ते तवा टंगे वेठा आहियूं असां पहिरियां बि गवर्नर हाउस ते धरना हणी वेठा आहियूं असां तव्हांजे ॾिजण वारा न आहियूं तव्हां खां मुते रमज़ान खुलेजी ते 73 FIR तव्हां कराई आहे रिकॉर्ड मौजूद पियो आहे ऐं झुकण वारो कोन आहियां सिंध नेशनल पार्टी जा वर्कर झुकण वारा कोन्हनि सिंध जा ही गैरतमंद टोपी अजरक वारा झुकण वारा न आहिनि तव्हां केतिरी बि साज़िश कयो असीं तव्हांखे ॿुधायूं था त ही दहशत परस्त डोनर जेसिताणी तव्हां न हटाईंदा तेसिताणी सिंध जो हिकिड़ो हिकिड़ो माण्हू अवामी राज तहरीक जो हिकिड़ो हिकिड़ो वर्कर ही वकील भाई साईं खलील अहमद शाह साहब रोडनि ते हूंदो घर में आराम न कंदो जेसिताणी ही बघियर जो पुट तव्हां न हटाईंदो तेसिताणी असांजो एहतजाज जारी न हूंदो जीअं नारे 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 से जिए 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 से